दोस्तों अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। मुसलसल इहा ॻाल्हि कंदो रहंदो आहियां त जेकॾहिं सिंध जे सुखियनि सताबर माण्हुनि वटि टाइम हुजे ऐं उन्हनि वटि पैसा बि आहिनि त उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी लाइफ पंहिंजो कारोबार पंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ करण लाइ ज़रूरी आहे त उहे दुबई में अचनि। दुबई कारोबारी माण्हुनि जे लाइ जन्नत आहे। हिते को भत्ताखोर कोन्हे, को लोफर कोन्हे। हिते माण्हुनि जा पैसा ॿुॾनि नथा। दुबई हिकिड़ो सेफ सिटी आहे जेका तव्हांखे तव्हांजे कारोबार खे तहफ़ुज़ ॾिए थी ऐं हिकिड़ो दुनिया जो बहितरीनु कारोबारी शहर आहे जिथे तव्हांजो पैसो ॿुॾे नथो। हूअं त हिते दुनिया जूं कयूं क़ौमूं आहिनि जिन जा मिसाल आऊं ॾींदुसि, ख़ुशूसन मलबारी क़ौम जो, जेका बग़ैर कंहिं ज़ात पात रंग नस्ल मज़हब जे सिर्फ़ु मलबारी थी हिते पहुता ऐं उन्हनि अॼु दुबई में वॾी तरक़ी कई आहे। असांजे सिंध जे दोस्तनि वटि इलाहिनि वटि पैसा आहिनि, उन्हनि जो पैसा हुते ॿुॾी वञनि था, उन्हनि में इलाही ख़तरा थियनि था। पर आउं सम्झां थो त दुबई में तव्हां वॾा सुठा बिज़नेस करे सघो था ऐं थोरनि पैसनि में करे सघो था। यानी 2-2.5 करोड़ रुपए में तव्हां हिते सैलून जो बिज़नेस करे सघो था, ग्रोसरी खोले सघो था, हिते सैलून जेको आहे लॉन्ड्री खोले सघो था, को दर्स को दुकान खोले सघो था। हिते तव्हां जेको आहे सो कार वॉश जो कमु करे सघो था। इहो तव्हांखे करणु खपे, इहो ज़रूरी आहे ऐं तव्हांजा पैसा बि न ॿुॾंदा। हिते नंढड़ा नंढड़ा कारोबार में 2-2 3-3 माण्हू पार्टनर थींदा रहंदा आहिनि। मां अहिड़े क़िस्म जा इंटरव्यूज़ कंदो रहंदो आहियां ऐं मुस्तक़बिल क़रीब में करे तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहे उन्हनि माण्हुनि हिते पंहिंजो पाण खे कीअं सेव कयो आहे। सो ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ दुबई जो रुख़ कयो। दुबई हिकिड़ी आलीशान क़िस्म जी सिटी आहे। कहिड़ा कारोबार तव्हांखे करणा आहिनि उन जे हवाले सां बि आउं तव्हांजी रहनुमाई कंदो रहंदुसि ऐं मूं हमेशह पंहिंजे दोस्तनि जी पंहिंजनि साथियुनि जी रहनुमाई बिना कंहिं लालच जे बिना कंहिं बेलोस थी कई आहे। ऐं चाहियां थो त तव्हां पंहिंजो ज़ायो पंहिंजो पैसा जेके आहिनि उनखे ज़ाया न कयो, तव्हां पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो। तव्हां हिते दुबई में हर रोज़ु सिंधियुनि जा इवेंट्स थींदा रहंदा आहिनि, पर शायदि हिते का बिज़नेस इवेंट्स नथा थियनि असांजा। उहो हिकिड़ो गोरख धंधो आहे, हुन ते कॾहिं कचहरी पाण कंदासीं। बहरहाल मुंहिंजो इहो ज़रूरी आहे त दुनिया में वेझे में वेझो शहर दुबई आहे। असांजा हिंदुस्तानी सिंधी जिन दुबई खे ठाहियो, अॼु उहे हितां दुनिया जे ॿियनि कई मुल्कनि में उन्हनि जा पोटा पुट ॾोहिटा कारोबार हलाए रहिया आहिनि ऐं वॾा ख़ुशि आहिनि ऐं उहे सपोर्ट कनि था पिया। तव्हां जेकॾहिं पंहिंजे पाड़े खे ओड़े खे पंहिंजे शहर खे पंहिंजनि माण्हुनि खे सपोर्ट करणु चाहियो था त तव्हांखे दुबई में बिज़नेस करिणो पवंदो। दुबई जो कानून बहितरीनु आहे, दुबई जो निज़ाम बहितरीनु आहे, दुबई तव्हांखे तहफ़ुज़ ॾींदो, दुबई तव्हांजा पैसा ज़ाया न कराईंदो। तव्हां दुबई में पंहिंजो टाइम इन्वेस्ट कयो, पंहिंजा पैसा इन्वेस्ट कयो, हिते पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो ऐं बाक़ी हिते जेके माण्हू अचनि था मिसकीन मज़दूर माण्हू, ज़ाहिर आहे मज़दूर सॼी दुनिया में मज़दूर आहे, उनजी लाइफ जेका आहे उहा ॾाढी ॾुखी तब्दील थींदी आहे। पर सुखिया सताबा माण्हू पंहिंजी लाइफ खे अञा वधीक ख़ूबसूरत डेवलप करे सघनि था ऐं पाण बि कमाइनि, पंहिंजे ओड़े पाड़े खे बि जेको आहे सो तरक़ी वठाए ॾेई सघनि था। ऐं सम्झां थो त तव्हांखे इन ते सोचणु खपे।